राजा ययाति थिया, उन्हनि खे ग्रस्त सुख में उम्र गुजरी वई, लेकिन भोगन जी इच्छा तृप्त न थी। उन्हनि पंहिंजे संतान खे चयो कि मां भोगन में तृप्त न थियो आहियां। उन्हनि खे बि कुझु पुट हुई, संतान चार चार कुझु पुट हुया, चार पंज। त हिकु कमु कयो, छा कि पंहिंजी जवानी मूंखे ॾियो, मुंहिंजो बुढ़ापो तव्हां खणो। हे जेको युग हुयो न सत्य, उन में वाणी एॾी सची हूंदी कि माण्हू करोड़नि रुपयनि जे लाइ बि कूड़ न ॻाल्हाईंदा, कोई बि कूड़ न ॻाल्हाईंदो, नालो ई सत्य युग। त कोई ज़बान सां चई वञे त उहा ॻाल्हि सची थी वेंदी। तॾहिं जवानी बुढ़ापो इहे सभु बि ट्रांसफरेबल हूंदा हुआ, सम्झो था, हस्तांतरणीय हूंदा हुआ। यानी कोई बि चाहे त पंहिंजी जवानी ॿिए खे ॾेई छॾे, ॿिए जो बुढ़ापो खणे। कोई पुञनि जो दान बि करे सघंदो हो। चओ हरे राम। संकल्प करे कि मां जेके एतिरा यज्ञ कया आहिनि, मां 11 जो पालन कयो आहे, जल खणी करे प्रभु मां हिनखे अर्पण कयो, उनखे दान करे छॾींदा, उहो तत्व क्षण उनखे मिली वेंदो ओॾी महिल ई। चओ हरे राम। हाणे बि थी थो सघे, पर हाणे उन तरीक़े सां कोई एकादशी नथो रखे, कोई अहिड़ा व्रत यज्ञ ई कोन था कनि और श्रद्धा ई कोन था रखनि। तॾहिं पक विश्वास हूंदो कि थींदो ई थींदो। पुट सम्झी विया कि असां संकल्प कयोसीं, अने असां बुढ़ा बणिजी वियासीं, बाबा जी जवान बणिजी विया। जवान बाबा जी, बेटा बूढ़ा जी। चई असां न कंदासीं। ॿिए पुट जवाबु ॾिनो न कंदासीं, टे जवाबु ॾिनो। आख़िर पुरू वटि आया, जंहिंजो नालो पुरू। चओ हरे राम। इन में ई अॻिते वंश हलिया अथव भाई, जंहिंमें भगवान श्री कृष्ण जा प्यारा पांडव पैदा थिया। पुरू खे चयूं, पुरू तुरंत राजी थी विया। चवनि था बाबा, ही जीवन तव्हांजो ई त ॾिनल आहे, तव्हां ई त मूंखे पैदा कयो आहे, माता पैदा कयो आहे। अगरि तव्हां न हुजो हा त मुंहिंजो कहिड़ो वजूद हुजे हा, अस्तित्व हुजे हा, मुंहिंजो जीवन ई न हुजे हा। बाबा तव्हां हिकु जवानी था चओ, अहिड़ा मां 1000 जन्म वठी अचां, तव्हांखे न्योछावर करे छॾियां, कुझु बि कोन्हे। ऐं मूंखे बदिले में कुझु बि न खपे, बसि तव्हांजी आशीर्वाद खपे। तव्हां प्रसन्न थियो, मां पूरो तव्हांखे जीवन ॾेई छॾियां, जवानी। चवनि था न न, केवल जवानी ॾे। तॾहिं तुरंत संकल्प करे पुरू पंहिंजो जेको समय हो जवानीअ जो, पूरो पंहिंजे पिता खे ॾेई छॾियो। ऐं पिता जवान थी विया, पुटु ॿुढो थी वियो। चओ हरे राम। लेकिन पुटु ॾाढो प्रसन्न थियो कि मां पिता जे कमु आयुमि, ऐं पिता एॾो प्रसन्न थिया कि हे त आज्ञाकारी आहे। तॾहिं उनखे पंहिंजे राज जो युवराज घोषित करे छॾियो कि अॻिलो राजा इहो ई आहे। तरह तरह जा उनखे वरदान ॾिना, श्रद्धा जो, पिता जो यश कीर्ति। अॼु ताईं कलयुग थी वियो, उनजी महिमा हली रही आहे, असां कथा करे रहिया आहियूं, तव्हां ॿुधी रहिया आहियो। ही धर्म जो पालन थींदो आहे। तॾहिं ॾाढा उनखे वरदान ॾिना। त चवनि था उनजो छा बिगड़ियो, लेकिन समय पाए करे इहा बि कथा ईंदी आहे कि उन्हनि खे ज्ञान अची वियो, वैराग अची वियो। कंहिंखे? राजा ययातीअ खे। ऐं जीअं ज्ञान अची वियो त अञा उन्हनि जी जवानी बचियल हुई, उहा जवानी उनखे वापसि बि करे छॾियऊं पंहिंजे पुट खे। इहा विस्तार सां कथा ईंदी आहे 9 स्कंद में। वरी पंहिंजो बुढ़ापो ई वापसि वरितऊं। अद्भुत कथाऊं। चओ हरे राम।